ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काणे खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक़ सियाल ऐं अब्बासी विच में पैदा थियल शिकताण जो सरदार खान चांडियो वटि निबेरो थी वियो। कंहिं बि धुर मथां को बि ॾंडु न पियो। तारिक सियाल ऐं मुअज़्ज़िम अली अब्बासीअ खे भाकुर पाराया विया। लाड़काणे जे सियाल हाउस मथां फायरिंग कंदड़ नौजवान चांडियो, तुनियो ऐं मक्सी सियालनि ॾांहुं मेड़ खणी वेंदा। धुरियूं खीर खंड फ़ैसिले में निसार अहमद खोड़ो, आशिक अली ज़रदारी, एजाद अहमद लखारी, अनवर अली नवाज़ डोर, शाहरुख खान सियाल ऐं ॿिया तारिक खान सियाल सां गॾु पहुतल हुआ। मुअज़्ज़िम खान अब्बासी सां गॾु आयल कासिम खान अब्बासी, अल्लाह बख्श उन्नड़, सरदार तेगो खान तेगानी, हमायूं खान मुगेरी, मोहम्मद अली हकड़ो ऐं ॿिया वॾे तादाद में आया। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु लाड़काणे वारे सियाल हाउस ॿाहिरां फायरिंग वारो वाक़ियो पेश आयो हुयो, जंहिंखां पोइ जीटीए जे अॻूणो एमपीए मुअज़्ज़म अली खान अब्बासी पीपी तालके जे सदर तारिक खान सियाल जे विच में शिकताण पैदा थी हुई। धुरियुनि जी शिकताण ख़तमु करण लाइ नायाब सरकश पारां धुरियुनि ॾांहुं क़ुरान पाक खणी वई, जंहिंखां पोइ धुरियूं सरदार खान चांडियो वटि फ़ैसिले ते राज़ी थी वियूं हुयूं ऐं सियाल हाउस ते फायरिंग वाक़ियो जा 2 केस पिणु दाख़िल थिया हुआ, जंहिं दौरान एसएसपी मीर रोहल खोसो जी बदली पिणु थी हुई। फ़ैसिले में सिंध जूं वॾियूं शख़्सियतूं पहुतल हुयूं,